हर साल जियां हिन साल भी सिंध के बेन शहरन जियां लाड़काने में भी जश्न आज़ादी वारो ॾियारो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। उन हवाले सां लाड़काने जे पायलट स्कूल, सिंध यूनिवर्सिटी लाड़काणो कैंपस, NICVT लाड़काणो, नाबाग समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते रैलियूं कढी प्रोग्राम मुनाक़िद कया विया। जॾहिं त उन सिलसिले में मुख्य तकरीब पायलट स्कूल में थी, जिते लाड़काने जे DC समेत लाड़काने ज़िले जे आला अमलदारनि खां अलावा स्कूल जे ॿारनि वॾे अंग में शिरकत कई, जिते क़ौमी झंडो पिणु फड़कायो वियो। उन में प्रोग्राम में शरीक माण्हुनि ॻाल्हाईंदे चयो त असां अल्हम्दुलिल्लाह साईं अॼु हिन ॾींहं ते असांखे हिकिड़ो आज़ादु थी मुल्क मिलियो, पर असांखे जेको आहे सो आज़ादी जेतिरो जेको क़दुरु करणु घुरिजे उहो क़दुरु न कयो आहे। असां स्टूडेंट आहियां। अॼु असां जश्न आज़ादी जो ॾिहाड़ो मल्हाए रहिया आहियूं ऐं 73 असांजो हे जेको जश्न आज़ादी जो इवेंट आहे। सिर्फ़ु पाकिस्तान जो मतिलबु आज़ादु थियो आहे, मां इहो ई चवां त मतिलबु सभिनी खे आज़ादी हुजणु खपे, सोच आज़ादु हुजे। जॾहिं त जश्न आज़ादी जे सिलसिले में मुनक़िद कयल प्रोग्रामनि तोड़े रैलियुनि में शरीक माण्हुनि पारां पाकिस्तान जी तरक्की ऐं सलामती समेत कश्मीर जी आज़ादीअ लाइ ख़ुसूसी दुआऊं पिणु घुरियूं वयूं। कैमरामैन जावेद जंजूटे सां गॾु अली गुरामाणी, सिंध TV न्यूज़, लाड़काणो।